बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां इंग्लिश ग्रामर जो हिकिड़ो ओवरव्यू वठूं था त असां इंग्लिश ग्रामर में अॻिते हली करे छा छा पढ़ंदासीं। पर इंग्लिश ग्रामर ते अचण खां पहिरियां कंहिं बि ॿोली खे सिखिबो आहे त उन ॿोली जी जेका स्टडी हूंदी आहे उनखे चइबो आहे लिंग्विस्टिक्स माना स्टडी ऑफ लैंग्वेज। हाणे असां अंग्रेज़ी ॿोली खे सिखूं था त लिंग्विस्टिक खे इंग्लिश लिंग्विस्टिक खे यानी अंग्रेज़ी लिंग्विस्टिक खे ॾिसूं त उन में छा छा समायल आहे। त हीअ इंग्लिश वारी जेका लिंग्विस्टिक आहे उहा टिनि हिसनि में रहियल आहे। पहिरें में त साउंड्स, ॿिए में आहे स्ट्रक्चर ऐं टे में आहे ॿ शयूं। टे में हिकु आहे सेमांटिक्स ऐं ॿियो आहे प्राग्मेटिक्स। ठीकु आहे। हाणे साउंड आवाज़ यानी आवाज़ त हर ॿोली में पंहिंजा उन जा मुख़्तलिफ़ आवाज़ हूंदा आहिनि जेके अक्सर पढ़ाया वेंदा आहिनि। असां जीअं सिंधी ॿोली में बि खे खट पे पग इहे जेके प ख ज़बर वरी उनखे ॾेई करे इहे छा हूंदा आहिनि, इहे साउंड्स हूंदा आहिनि। त इंग्लिश में बि साउंड्स हूंदा आहिनि। उन में हिन जी वरी साउंड्स वारी जेका स्टडी आहे उहा ॿिनि हिसनि में विरहायल आहे। हिकिड़ी खे चइबो फनेटिक्स ऐं ॿी खे चवंदा आहिनि फनोलॉजी। हाणे फनेटिक्स में जेके उन में इंडिविजुअल साउंड पढ़ाया वेंदा आहिनि, माना हर हिक खे जीअं असां पढ़ूं पे ज़बर प, खे ज़बर ख या काफ़ ज़बर क, पर इन खे जॾहिं साउंड्स खे कंबाइन कयो वेंदो आहे त वरी उहा स्टडी हिन में कई वेंदी आहे फनोलॉजी में, यानी कॉम्बिनेशन ऑफ साउंड्स। जीअं असां चऊं खे ज़बर ख टे ज़बर ट खट थी, त हेॾे बि साउंड्स जॾहिं मिलंदा उनखे अलॻि पढ़ंदासीं त फनेटिक्स थी वेंदी। जेकॾहिं उनखे कंबाइन कंदासीं त इहा फनोलॉजी थी वेंदी। हाणे हिननि जा 44 साउंड्स आहिनि। इनखे इंग्लिश में 44 इंग्लिश लैंग्वेज जा साउंड्स आहिनि जंहिंखे फनीम्स चयो वेंदो आहे। फनीम्स यानी हिन जो जेको आहे बेसिक यूनिट आहे उहो फनीम्स आहे। मिसाल हिकिड़ो उन्हनि वटि आवाज़ु आहे फ जो, फ जंहिंखे पी सां उहे ज़ाहिर कंदा आहिनि। हाणे इन्हनि वटि अंग्रेज़नि वटि पे पग जो आवाज़ु न आहे। जीअं असां पे पग जो आवाज़ु कढंदा आहियूं न, हुन वटि फ जो आवाज़ु आहे। मिसाल जेकॾहिं पाकिस्तान लिखंदो, असां उनखे कीअं था पढ़ूं, पे पग सां पाकिस्तान, त हू अंग्रेज़ पाकिस्तान खे पाकिस्तान पढ़ंदा, पाकिस्तान। ऐं काफ़ जो बि हुन वटि न आहे साउंड, उन वटि आहे खे खट जो, के सां ज़ाहिर कंदा आहिनि उहे, यानी खे खट। हो पढ़ंदा पाकिस्तान, फा फे फीतो बल्कि मथे पाकिस्तान, पीपल्स ऑफ पाकिस्तान। ॿियो जीअं असां हिकिड़ो मिसाल वठूं, ठे जो आवाज़ु आहे हुन वटि जेको टे टोपी सां ज़ाहिर कंदा आहिनि, उहो ठे आहे। टे टोपी जो आवाज़ु न आहे हुन वटि, टे न आहे। जे लेटर चओ न, उहे चवंदा लेठर, यानी लेठर। ऐं काफ़ खे खट, अ लेटर कैरियर कैरीज़ हिज बुक्स एंड पेन इज़ इन हिज बैग। अहिड़े तरीक़े सां उहो उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां साउंड जे हिसाब सां उहा प्रोनाउंसिएशन कंदा आहिनि। इहा सॼी स्टडी हिन में कराई वेंदी आहे, फनेटिक्स ऐं फनोलॉजी में। उनखां पोइ थो अचे स्ट्रक्चर। स्ट्रक्चर में वरी ॿ शयूं आहिनि। हिते आहे मॉर्फोलॉजी, ठीकु आहे, ऐं हिते आहे सिंटेक्स। हाणे मॉर्फोलॉजी में वरी पढ़ाई वेंदी आहे वर्ड फॉर्मेशन। त वर्ड ठहनि कीअं था इंग्लिश लैंग्वेज जा। मिसाल वर्ड आहे प्लेस, प्लेस माना रखणु, ज़ाहिर करण बि आहे। हाणे उनखे अॻियां मिलायूं डिसप्लेस माना गुम करणु, डिसप्लेस माना। हाणे इहा जेका वर्ड फॉर्मेशन थींदी आहे उहा मॉर्फोलॉजी में पढ़ाई वेंदी आहे। उनखां पोइ आहे सिंटेक्स। हाणे सिंटेक्स में हिते असांजो ग्रामर आहे, इंग्लिश ग्रामर हिते संभालियल आहे। सिंटेक्स में वरी असां हिते वर्ड फॉर्मेशन वर्ड ठाहियासीं न, उते वरी हिते वरी कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स थींदी आहे, कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स। जॾहिं वर्ड्स जी कॉम्बिनेशन थींदी त सेंटेंस बि ठहंदो।
ऐं जुमिला ठहंदा, ठीकु आहे। ऐं हितां असां वरी उन जुमिला उन लेटर्स खे वरी असां पार्ट्स ऑफ स्पीच में समाईंदासीं बि, माना रिकग्नाइज़ कंदासीं। उन हिसाब सां पार्ट्स ऑफ स्पीच जे हिसाब सां असां सेंटेंसिस ठाहींदासीं। हाणे सेंटेंस में वरी असांखे छा छा पढ़णो पवंदो, हीअ मां सिर्फ़ु जस्ट ओवरव्यू थो ॾियां, बाक़ी हर हिक खे अलॻि अलॻि जेको आहे सो असां डिटेल में पढ़ंदासीं त हिन में छा छा पढ़णो आहे। मिसाल सेंटेंस आहे छा, छाखे चइबो आहे, उनजी डेफिनेशन थी वई। पोइ ईंदा सेंटेंस जा कॉम्पोनेंट्स, जंहिंखे असां चऊं स्ट्रक्चर बि चऊं। हाणे कॉम्पोनेंट्स में वरी छा आहे, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, प्रेडिकेट आहे ऐं कॉम्प्लीमेंट आहे। ही हिन जा कॉम्पोनेंट आहिनि। उन खां पोइ वरी सेंटेंस जा टाइप्स अची वेंदा। हाणे टाइप्स में कहिड़ा आहिनि, सिंपल सेंटेंसिस आहिनि, कंपाउंड सेंटेंसिस आहिनि ऐं कॉम्प्लेक्स सेंटेंसिस आहिनि। हाणे ही अक्सर FPSC में जी टेस्टुनि में इहे सेंटेंस ॾींदा आहिनि, हेठां सुवाल ॾींदा आहिनि त हीअ सेंटेंस सिंपल आहे, कंपाउंड आहे या कॉम्प्लेक्स आहे, सुञाणणो हूंदो आहे। टाइप्स खां पोइ वरी सेंटेंस जा कुझु मोड हूंदा आहिनि, मोड्स ऑफ सेंटेंसिस। मिसाल इंडिकेटिव मोड, इम्पेरेटिव मोड, जेके असां हुक्मिया जुमिला चवंदा आहियूं, मिसाल पाणी ॾे, किताबु खण, चांहि ठाहे वग़ैरह। ऐं ॿियो जेको आहे आख़िरी उहो सब्जंक्टिव मोड हूंदो आहे। हीअ वरी असां डिटेल में पढ़ंदासीं त इहे छा आहिनि। हाणे चवंदा पार्ट्स ऑफ स्पीच ते। पार्ट्स ऑफ स्पीच खे थोरो वरी असां अञा थोरो उनजी ओवरव्यू थोरो तफ़सील सां वठूं। हाणे हिते लिखूं पार्ट्स ऑफ स्पीच। पार्ट्स ऑफ स्पीच में पहिरियों आहे, ॻाल्हाइण जे लफ़्ज़नि में असांखे ख़बर आहे, पहिरियों नाउन आहे। नाउन यानी कि इस्म, कंहिं बि शइ जो नालो नाउन। हाणे नाउन में छा छा पढ़ंदासीं, डेफिनेशन नाउन जी, उन जा काइंड्स, उन जे इस्तेमाल जा रूल्स। ही आम आहिनि। असांजो अक्सर ग़लतियूं इन्हनि में थींदियूं आहिनि, रूल्स में, त जॾहिं को असां उनजो प्रॉपर जेको रूल हूंदो आहे उहो फॉलो न कंदा आहियूं। ऐं ॿियो उन में पोइ वरी एरर्स जी असां एक्सरसाइज़ कंदासीं त इस्म खे इस्तेमालु करण में असां कहिड़ियूं कहिड़ियूं आमतौर ते एरर्स कयूं था, ग़लतियूं कयूं था। हाणे हिकिड़ी ग़लती जो अहिड़ी जो मां तव्हांखे हितां मिसाल, असां हिकिड़ो मिसाल वठूं था। हाणे सेविंग आहे न, सेविंग माना बचति। मां चवंदो आई हैव नो सेविंग इन द बैंक। बचति जेका बैंक में रखंदा आहियूं, पैसा लिकाए बचाए, उनखे मूंखे मुंहिंजी बैंक में का बि बचति कोन्हे का, यानी मुंहिंजा उते पैसा न आहिनि पिया। त हाणे हीउ जुमिलो ग़लति आहे। हीउ जुमिलो चवे थो त जेको नाउन आहे हिते सेविंग बचति, उहो सेविंग न आहे, सेविंग्स। हमेशह एस हणंदासीं हुन सां। आई हैव नो सेविंग्स इन द बैंक। या ॿियो असां मिसाल वठूं, मां चवां these news आर फेक। त हे जुमिलो ग़लति आहे। छो ग़लति आहे, त जेका न्यूज़ भले असांखे हुन में प्लूरल आहे, पर इहो एज़ अ सिंगुलर असांजो जेको आहे इस्तेमालु थींदो आहे नाउन। पोइ हीअ थींदो दिस न्यूज़ इज़ फेक। ठीकु आहे। अहिड़े क़िस्म जो असां इन जूं अॻिते हली करे जॾहिं पढ़ियासीं त हिन जा काइंड्स पढ़ंदासीं। ऐं इन सां गॾोगॾु हिते आर्टिकल बि पढ़ियो वेंदो आहे। आर्टिकल वरी कहिड़ा आहिनि, ॿिनि क़िस्मनि जा आर्टिकल। हिकिड़ो द, ॿियो अ या एन। हे बि छो त इस्तेमालु हिन जो बि इस्म सां ई थींदो आहे। त इन जी स्टडी बि, ऐं हिननि में इलाही कॉम्प्लिकेटेड आहिनि, माना त किथे असांखे द इस्तेमालु करणु खपे, किथे न करणु खपे। इहे शयूं इहे अॻिते हली करे असां सिखंदासीं। उनखां पोइ प्रोनाउन। हाणे प्रोनाउन छाखे चइबो आहे, सिंधी में ज़मीर, जेको इस्म जे बदिरां कमु अचे। असां हूअं चऊं, मिसाल अकरम चऊं, अकरम जे बदिरां असां चऊं था हू। त हाणे हू जेको आहे इहो थी वियो असांजो प्रोनाउन, ज़मीर थी वियो। हाणे प्रोनाउन में वरी हिन जा
काइंड्स थी वेंदा, क़िस्म, वरी इन जूं टे जेके हालतूं हूंदियूं आहिनि जंहिंमें आहे सब्जेक्टिव आहे, पॉज़ेसिव आहे ऐं ऑब्जेक्टिव केसिस आहिनि, त उहे बि वरी पढ़ंदासीं। वरी हिन जा रूल्स, ऐं रूल्स खां पोइ वरी एरर्स। वरी हिकिड़ी एरर जो अहिड़ी जो असां मिसाल वठूं था हिते। हाणे जुमिलो आहे, हिकु माण्हूअ खे पंहिंजे वतन सां प्यार करणु घुरिजे, हीउ जुमिलो आहे। अंग्रेज़ी थींदी वन शुड लव हिज कंट्री, ठीकु आहे। हाणे वन शुड लव हिज कंट्री, इहो जुमिलो ग़लति आहे, छो त प्रोनाउन चए थो त हिते जेके असां हे अॻिते हली करे पढ़ंदासीं त असांखे ख़बर पवंदी त हीअ आहे पॉज़ेसिव केस। हाणे पॉज़ेसिव केस जेका हिज आहे, माना हिते हिज कंहिं ॾे इंडिकेट थी करे, वन ॾे, उन माण्हूअ ॾे, ऐं हिज निकितल आहे ही मां, ही थी वेंदो आहे उन मां ठहंदी आहे हिज, हिज मां ठहंदी आहे हिम। इहे टई केसिस हिन जूं थी वियूं। हीअ सब्जेक्टिव केस, हीअ पॉज़ेसिव केस, हीअ जेके ऑब्जेक्टिव केस। त हिते त ही आहे ई कोन, त असां हिज छो हयो आहे, इहा ग़लती आहे। त वन आहे त हेॾे वंस कंट्री थींदो, वन शुड लव वंस कंट्री। हाणे हे वञी करे असांजो सही थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां असांजो टियों अचे थो एडजेक्टिव। हाणे हिते डी ख़ामोश आहे, एडजेक्टिव। एडजेक्टिव खे सिंधी में चइबो सिफ़त। हाणे सिफ़त छा, माना उहो लफ़्ज़ु जेको वज़ाहत करे कंहिंजी, नाउन जी या प्रोनाउन जी। जेको लफ़्ज़ु नाउन या प्रोनाउन जी वज़ाहत कंदो त उनखे छा चइबो, सिफ़त। मिसाल इस्म आहे एपल, एपल सूफ़ इस्म आहे। मां थो चवां रेड एपल, रेड एपल ॻाढ़ो सूफ़। हाणे रेड छा जी वज़ाहत थी करे, छा रेड, एपल। हाणे इन जे करे हिन वज़ाहत, ऐं असां पढ़ियोसीं जेको लफ़्ज़ु नाउन जी वज़ाहत कंदो या प्रोनाउन जी, त उन खे सॾिबो एडजेक्टिव। त हीअ हिते सिफ़त आहे। ईअं ई वरी असां सिफ़त जा हिते काइंड्स पढ़ंदासीं, वरी हिन जूं डिग्रीज़ थींदियूं आहिनि, असां उन जा रूल्स पढ़ंदासीं, रूल्स ऑफ यूज़ेज ऑफ एडजेक्टिव्स, ऐं उनखां पोइ असां एरर्स पढ़ंदासीं वरी एरर्स। हाणे मिसाल हिकिड़ी सिंपल असां लिखंदा आहियूं न जुमिलो, शी इज़ इन, शी इज़ इन क्लास 9th, त हे जुमिलो ग़लति आहे। छो त हमेशह जेको एडजेक्टिव आहे उहो इस्म खां पहिरियां ईंदो आहे। शी इज़ इन 9th क्लास, हीउ जुमिलो सही थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां असां हिनजी बि वरी अॻिते हली करे डिटेल में पढ़ंदासीं। उन खां पोइ चौथे नंबर ते आहे वर्ब। हाणे वर्ब में ई सॼी टेंसिस जी गेम रखियलु आहे। हिनखे असां सेपरेट ॾिसूं था, छो त सॼी असांजी घणो जेका गेम आहे इहा हिते आहे। 5 नंबर ते अची वई वर्ब खां पोइ एडवर्ब, जंहिंखे सिंधी में चइबो ज़र्फ़। एड माना मिलाए, वर्ब में मिलाए, यानी उहो लफ़्ज़ु जेको वज़ाहत करे कंहिंजी, वर्ब जी खे एक्सप्लेन करे, वज़ाहत करे, कुझु ॿुधाए। ऐं वर्ब माना छा, कमु, ठीकु आहे, कम जे बारे में कुझु ॿुधाए। या एडजेक्टिव जे बारे में बि ॿुधाए, या वज़ाहत करे पंहिंजो पाण जी, यानी एडवर्ब, इट सेल्फ, ठीकु आहे। हाणे हिन में असां हिन जा काइंड्स बि पढ़ंदासीं, वरी रूल्स बि पढ़ंदासीं, वरी एरर्स बि पढ़ंदासीं, ठीकु आहे। हाणे मिसाल मां थो चवां खाइणु, खाइणु छा आहे, वर्ब आहे, कमु आहे। मां थो चवां आहिस्ता खाइणु, आहिस्ता खाइणु। हाणे आहिस्ता छा जी वज़ाहत कई अथई, खाइण जी। ऐं खाइणु छा आहे, वर्ब आहे, कमु आहे।
कम जे बारे में आहिस्ता कुझु ॿुधायो त हीअ असांजो थी वेंदो एडवर्ब, यानी ही ज़र्फ़ आहे। हाणे इन में एरर्स जे करे असां ॾिसूं, मिसाल हिकिड़ो शी सिंग्स गुड, हूअ सुठो ॻाईंदी आहे, ठीकु आहे। हाणे जुमिलो ग़लति आहे, छो त गुड जेको आहे उहो एडजेक्टिव आहे। सुठो कीअं कीअं, सुठो छोकिरो, गुड बॉय, माना कंहिंजी वज़ाहत कंहिं बॉय कहिड़ो छोकिरो, इन जे करे हीअ सिफ़त थी वेंदी। हिन जी जेका आहे शी सिंग्स वेल, वेल जेको आहे एडवर्ब आहे, त हीअ सही थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां अॻिते असां इन जी बि डिटेल में न पढ़ंदासीं। 5 अचे 6 नंबर ते। 6 नंबर ते आहे कंजक्शन। कंजक्शन खे सिंधी में चवंदा आहियूं हर्फ़ जुमिलो। हाणे ॾिसो जुमिलो, हर्फ़ जुमिलो याने उहो लफ़्ज़ जेको ॿिनि जुमिलनि खे मिलाए, या जुमिले जे ॿिनि हिसनि खे मिलाए, या ॿिनि वर्डनि खे मिलाए। मिसाल जीअं एंड आहे, आई एंड यू, यू एंड आई वग़ैरह, बट आहे, एज़ वेल एज़ आहे, इहे जेके बि आहिनि इहे हर्फ़ जुमिलो हूंदो आहे, कंजक्शन हूंदो आहे। वरी हिन में काइंड्स पढ़ंदासीं, उनखां पोइ हिन जा रूल्स पढ़ंदासीं, त इन जे इस्तेमाल जे रूल्स कहिड़ा कहिड़ा आहिनि। वरी एरर्स, वरी हिकु एरर हिन जी बि ॾिसूं था पिया असां कंजक्शन जी। मिसाल आहे अकरम एज़ वेल एज़ आई गोइंग टू सखर, गोइंग टू सखर। हाणे हिते छा हणो, अकरम एज़ वेल एज़ आई, आर हणो, इज़ हणो, एम हणो, छा हणो, त इते असां इज़ हणंदासीं। छो त हिन जो एज़ वेल एज़ खां पोइ जेको ईंदो त उनखे न ॾिसंदासीं, बल्कि असां उहो हिन पहिरियां वारे सब्जेक्ट खे फॉलो कंदासीं। अकरम अकरम सां गॾु इज़ लॻंदी, त इन जे करे इहो हो थी वेंदो, ठीकु आहे। ही कंजक्शन। 7 नंबर ते आहे असांजी प्रीपोज़िशन, जेका इंतिहाई अहम आहे ऐं हर हिकु इम्तिहान में ॾाढी अचे थी, ॾाढी। वरी प्रीपोज़िशन जा मिसाल क़िस्म आहिनि। प्री माना पहिरियां, पोज़ीशन माना हालत, माना कंहिं इस्म जी या इस्म जी जेका आहे, या हुन जी प्रोनाउन जी पोज़ीशन ॾेखारे, उन जी वाबस्तगी ॾेखारे कंहिं ॿी शइ सां। या मिसाल जेके आहिनि आन आहे, एट आहे, इन आहे, ऑफ आहे, इहे छा आहिनि, इहे फ्राम आहे। इहे प्रीपोज़िशन्स, इहे पोज़ीशन्स ॾेखारींदा आहिनि। मां सखर खां आहियां, फ्राम माना हाणे इहा छा पोज़ीशन ॾेखारे त मां जेकी पोज़ीशन किथां आहे, सखर खां आहे, त इहे। वरी हिते रूल्स थी वेंदा, कुझु फिक्स्ड प्रीपोज़िशन्स हूंदा आहिनि वग़ैरह। हाणे हिकिड़ो असां हिन जी एरर्स बि ॾिसूं। एरर्स में मिसाल एरर में प्रीपोज़िशन जी, हाणे जेको SPSC में कल्ह टेस्ट थी आहे उन में बि इहो आयो आहे। दी रेस्टोरेंट इज़ द बीच। हाणे इन में छा ईंदो, आन ईंदो, एट ईंदो, इन ईंदो, छा ईंदो, माना होटल जेको आहे, रेस्टोरेंट आहे, बीच यानी साहिली किनारे ते आहे, त हिते ऑन बीच थींदो आहे। ऐं वरी ॿी असां ॾिसूं मिसाल माई हाउस, माई हाउस इज़ ऑक्सफोर्ड स्ट्रीट। इन ऑक्सफोर्ड स्ट्रीट, मुंहिंजो घरु ऑक्सफोर्ड गली में, घिटी में, स्ट्रीट में आहे। त हाणे हिते आन हणो, इन हणो, एट हणो। हूअं त इन माना में आहे, पर हिते आन लॻंदी। इहो वरी जॾहिं इनखे पढ़ंदासीं त इन में वरी सभु कुझु अची वेंदो। उनखां पोइ 8 नंबर ते आहे इंटरजेक्शन। इंटरजेक्शन जंहिंखे सिंधी में चवंदा आहियूं हर्फ़ निदा। निदा माना आह, सॾु, पुकार। हिन में उहे ई हूंदा आहिनि जेके ख़ुशी जा लफ़्ज़, ग़म जा लफ़्ज़, सॾु करण जा लफ़्ज़, ओ
ओ अदा इहे चवंदा न, या वाओ वाओ ओ ॾुख में चवंदा आहियूं, इहे लफ़्ज़ छा हूंदा आहिनि, इहे इंटरजेक्शन हूंदा आहिनि। हिननि खां पोइ एक्सक्लेमेशन मार्क लॻंदी आहे ॻाल्हाइण खां पोइ। हाणे हीअ असां थारोली हिननि खे ॾिठोसीं। हाणे वर्ब विच में छॾियोसीं, हाणे वर्ब खे ॾिसूं था। हे वर्ब, हाणे वर्ब इंतिहाई अहम आहे, जंहिंखे सिंधी में फ़इल चऊं था। ठीकु आहे। वर्ब असां जेको कुझु बि ॻाल्हायूं था न, जेको बि पंहिंजी डेली रूटीन में, उहो 3 क़िस्मनि जो हूंदो आहे। तव्हां पाण कॾहिं वेही करे कुझु सेंटेंस ॻाल्हायो ऐं उनखां पोइ हिकिड़ो पंहिंजी जेका एनालाइसिस कयो त इहो मां जेको ॻाल्हायुमि इहो किथे हो, हिन 3 मां तालुक़ु किथे रखियई। हिकिड़ो थींदो आहे वर्ब टू बी, वर्ब टू बी। ॿियो थींदो आहे वर्ब टू हैव, वर्ब टू हैव। ऐं टियों हूंदो आहे वर्ब एक्शन वर्ब, एक्शन वर्ब। हाणे हे 3 क़िस्मनि जा असां वटि वर्ब हूंदा आहिनि, फ़इल हूंदा आहिनि। हाणे वर्ब टू बी जो जेको आहे उहो छा ॾेखारींदो आहे? वर्ब टू बी, वर्ब टू बी 2 शयूं ॾेखारींदो आहे। हिकिड़ो ॾेखारींदो आहे ही हालत, जंहिंखे असां स्टेट चऊं। ॿी ॾेखारींदो आहे मौजूदगी, जंहिंखे असां एग्ज़िस्टेंस चऊं, एग्ज़िस्टेंस। हालत माना केरु केरु आहे, छा छा आहे। मिसाल असां चवंदा आहियूं असां पाकिस्तानी आहियूं, या मां बीमार आहियां। इहे छा आहिनि? इहे वर्ब टू बी आहिनि। ऐं मौजूदगी कहिड़ी? मौजूदगी मिसाल आहे, मां ऑफिस में आहियां। हे आहियां आहियूं या हू ग़रीब छोकिरो आहे, हे आहे। इहे छा हूंदा आहिनि? इहे वर्ब टू बी हूंदा आहिनि। हिन खे अॻिते हली ॾिसंदासीं त इहे जुमिला कीअं था ठाहिनि। हाणे हितां ई टेंसिस शुरू थींदा। मिसाल हिते चऊं था प्रेज़ेंट, प्रेज़ेंट प्रेज़ेंट वर्ब टू बी टेंस, पास्ट टू बी टेंस। हिते थींदो फ्यूचर टू बी टेंस। हाणे प्रेज़ेंट में वर्ब टू बी कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि? इज़ हूंदो आहे, एम हूंदो आहे ऐं आर हूंदो आहे। हिते वाज़ हूंदो आहे, हिते वर हूंदो आहे, हिते शल बी हूंदो आहे ऐं हिते विल बी हूंदो आहे। इहो वरी जॾहिं हिन खे पढ़ियासीं अंदरि त असां इहे ठाहींदासीं त इन मां जुमिला कीअं कीअं ठाहिजनि। इहे मिसाल असां प्रेज़ेंट जो ठाहियूं, असीं मुस्लमान आहियूं। मिसाल हिते जुमिलो ठाहियूं, जेकॾहिं तव्हां होशियार शागिर्द हुया या हुआ। मिसाल हिते मां डॉक्टर थींदुमि। हाणे हे हालत ॾेखारे थो न, मां छा थींदुमि, थियणु ॾेखारे थो, त हालत ॾेखारे थो का शइ थींदुमि। हे जेके जेके हूंदा आहिनि। उन खां पोइ अचे थो वर्ब टू हैव। वर्ब टू हैव ॾेखारींदो आहे पज़ेशन। छा ॾेखारींदो आहे? पज़ेशन, याने मिल्कियत, याने कंहिंखे का शइ हुजणु। मिसाल हाणे मां हिते चवंदो मूंखे पेन आहे, इहे जेके, या मूं वटि किताब आहे, वटि खे, इहे जेके हूंदा आहिनि इहे असांजा वर्ब टू हैव हूंदा आहिनि। हाणे हिते बि टेंसिस ठहंदा। मिसाल हिते प्रेज़ेंट ठाहियूंसि, ॻाल्हि कयूंसि हाणे जी। प्रेज़ेंट वर्ब टू हैव टेंस, पास्ट टू हैव टेंस, फ्यूचर टू हैव टेंस। हाणे प्रेज़ेंट में होता आहिनि हिते ही हैव, हैज़ ऐं हैव। हे हैज़ छा आहे?
इहो वर्ब आहे। वर्ब जो कहिड़ो क़िस्म? वर्ब टू हैव जो क़िस्म आहे। हैव छा आहे? वर्ब आहे। कहिड़ो क़िस्म? वर्ब टू हैव जो क़िस्म आहे। हिते हैड आहे, हिते शल हैव आहे ऐं हिते विल हैव आहे। ही वर्ब आहिनि। केरु बि पुछे त वर्ब कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि, या त हूंदो इज़, एम, आर, वाज़, वर, शल बी, विल बी, या हैव, हैज़, हैड, विल हैव, शल हैव। हाणे हिननि मां वरी असां अलॻि अलॻि हर हिक खे ॾिसंदासीं त प्रेज़ेंट टू हैव टेंस में जुमिला कीअं ठहंदा। ऐं मिसाल, मूंखे 500 रुपया आहिनि, त हीउ जुमिलो कीअं ठहंदो? ऐं वरी हिते मूंखे 500 रुपया हुआ, मूंखे 500 रुपया हूंदा या थींदा, अॻिते हली करे थींदा। इहे शयूं हेॾे हेॾे असां हर हिक खे वरी अलॻि अलॻि ॾिसंदासीं। हाणे चवंदा एक्शन वर्ब। एक्शन माना कमु, एक्शन माना कमु। हाणे हिते कमु करण जूं हूंदियूं ॻाल्हियूं, जेके बि हूंदियूं उहे कमु करण जूं। मिसाल, लिखणु हूंदो, पढ़णु हूंदो, वञणु हूंदो, खाइणु हूंदो, वग़ैरह वग़ैरह। इहे ॻाल्हियूं हिते हूंदियूं। हाणे हिकिड़ी तव्हां पाण सोचो, कहिड़ो बि जुमिलो ॻाल्हायो, कहिड़ो बि, थी नथो सघे त हिन टिनि खां उहो ॿाहिरि हुजे। या त हितां जो हूंदो, या त हितां जो हूंदो, या त हितां जो हूंदो। असांखे करिणो छा आहे? सिर्फ़ु उहो सुञाणणो आहे त आहे किथां जो। उन जे हिसाब सां उतां जा वर्ब यूज़ करे असां उन्हनि जी इंग्लिश ठाहींदासीं। इहो वरी जॾहिं हिन में अंदरि हलियासीं त असां इन जो इज़ीली ठाहे वेंदासीं ऐं सिखी वेंदासीं। हाणे एक्शन वर्ब खे अञा थोरो असां डिटेल में ॾिसणो पवंदो। एक्शन वर्ब, हाणे असां पोइ हिते ॾिसी आयासीं त एक्शन वर्ब में छा जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि? कमु करण जूं। हाणे एक्शन में हिकिड़ा हूंदा आहिनि सिंपल एक्शन्स, सादा कम, जंहिंखे असां चवंदा आहियूं सिंपल टेंस बि चवंदासीं। हाणे हिनखे सिंपल में मिसाल, हिते प्रेज़ेंट सिंपल कयांसि, प्रेज़ेंट सिंपल। हिते पास्ट सिंपल, हिते फ्यूचर सिंपल। हाणे ही इंडेफिनाइट टेंस बि हिनखे चवंदासीं। मिसाल, सादा कम, मिसाल हिते प्रेज़ेंट सिंपल आहे त इहो ॾेखारींदो त को कमु जेको रोज़ानो थींदो हुजे, रोज़ानो थींदड़ कमु। मिसाल, मां ऑफिस वेंदो आहियां, असां कॉलेज वेंदा आहियूं, या असां ग़रीबनि जी मदद कंदा आहियूं। पाकिस्तान में मिसाल जेका आहे या दहशतगर्दी कई वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां मिसाल जेके जेके आहिनि उहे रोज़ानो कमु, या हलंदड़ वक़्त में को कमु थींदड़ हुजे पर ॻाल्हाइण वक़्तु उहो न थींदो हुजे। मिसाल, जंहिंमें असां थो, था, थी इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं ही अॼु घर अचे थो, मां कॉलेज वञा थो, वग़ैरह वग़ैरह। अहिड़े क़िस्म जा इहे हलंदड़ में। हाणे हिते डू ऐं डज़ जो इस्तेमालु थींदो आहे। वर्ब सां गॾु एस ऐं ई एस लॻंदी आहे। हे जेको अॻिते हली करे स्ट्रक्चर असां हिन में पढ़ंदासीं। सिंपल कमु, मिसाल, मां मानी खाधी। हाणे कॾहिं खाधई इहा ख़बर न आहे, बसि ॻाल्हि गुज़िरियल वक़्त जी हुजे। खाधई कॾहिं इहा माना मेंशन न थियल हुजे। मां ख़बर न हुजे त माना कॾहिं खाधी आहे। मां मानी खाधी माना गुज़िरियल। मां कल्ह मानी खाधी हुयमि, त वरी इहो पोइ ॿिए टेंस जो थी वेंदो, हितां जो न थींदो। हिन में असां डिड जो इस्तेमालु कंदा आहियूं। हिन में वर्ब जी पहिरीं सूरत ईंदी आहे। ही वरी जॾहिं हिन में अंदरि पढ़ियासीं त हिन में वरी इहे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त हिन में अंदरि छा छा थींदो। ही जस्ट ओवरव्यू थो ॾियां मां। डिड जो इस्तेमालु थींदो, वर्ब 1 बि ईंदी, वर्ब 2 बि ईंदी। हिते फ्यूचर में ईंदो, हितां शल इस्तेमालु थींदो ऐं विल इस्तेमालु थींदो। ऐं ख़बर अथव, ही शल ऐं विल जेका हुया होॾों जा हुया न, असां पढ़ी आयासीं अॻोड़े, त उहे हितां जा आहिनि, शल है। ऐं ही हेॾे जॾहिं ईंदा त हेॾे जॾहिं बि हेॾे इस्तेमालु थींदा त हिते सॾाईंदा हेल्पिंग वर्ब्स, छो त हे असुल में होॾां जा हुया। हाणे हेॾे अची करे हेल्प करे हिते जुमिला ठाहिनि था पिया। हाणे हिते घणा ईंदव इहे हेल्पिंग वारा? हिते ईंदो कंटिन्यूअस, याने अहिड़ो कमु जेको जारी हुजे, जारी हुजे ऐं ख़तमु न थियो हुजे।
ख़तमु न थियो हुजे। अहिड़ो मिसाल मां लिखी रहियो आहियां, ॿार स्कूल वञी रहिया आहिनि। हाणे वरी ईअं हिते थींदो प्रेज़ेंट में, वरी पास्ट में, वरी फ्यूचर में। हाणे प्रेज़ेंट वारे खे छॾींदासीं प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस, पास्ट वारे खे छॾींदासीं पास्ट कंटिन्यूअस टेंस, फ्यूचर वारे खे छॾींदासीं फ्यूचर कंटिन्यूअस टेंस। हाणे हिन टिनी में कमु जारी हूंदो, माना जॾहिं बि जुमिलो ईंदो न, जुमिले में जारी हूंदो, चाहे उहो गुज़िरियल में हुजे चाहे मुस्तक़बिल में ईंदड़ वक़्त में हुजे। मिसाल हिन में मां लिखी रहियो आहियां, या भला इहो मां हीअं चवां मां लिखां थो पियो, ॻाल्हि त साॻी आहे न, त माना कमु त जारी आहे न। हाणे उन जे माना अंदाज़ चवण जे या वर्डिंग ते न वञो, कम जी नोयत ॾिसिजो त कमु उहो पोज़ीशन कहिड़े में आहे, आया थी चुको हो, गुज़री वियो हो, या हाणे हले थो पियो, उहो ॾिसणो आहे। मिसाल कल्ह तूं जॾहिं आई त मां निंड करे रहियो हुयुमि, माना उन वक़्तु बि मां निंड पियो हुउमि, हले पियो कमु निंड वारो। या सुभाणे जॾहिं तूं ईंदे त मां उन वक़्तु सखर वञी रहियो हूंदुमि, या वेंदुमि पियो। असां जीअं बि चऊं सिंधी में, छड़ो इहो ॾिसणो आहे त कमु उन वक़्तु जारी हुयो या हो। हिते इज़, एम, आर वर्ब टू बी वारा इहे ईंदा जॾहिं हिते त हिन जो नालो छॾिबो हेल्पिंग वर्ब। छो हेल्पिंग वर्ब? त असुल में इहे हेॾां जा हुया न, उहे हितां जा हुया। ही इज़, एम, आर वर्ब टू बी में उहे प्रेज़ेंट में हितां जा न, ही हेॾे अची करे हेल्प करनि था, तॾहिं हेॾे सराइजनि था हेल्पिंग वर्ब्स। उन खां पोइ ईंदो असांजो परफेक्ट टेंस। हिते परफेक्ट माना मुकमल। हाणे हिते अहिड़ा कम हूंदा जेके मुकमल थी चुका हूंदा, उन्हनि जी असां ॻाल्हि कंदासीं। मुकमल माना पूरा थी चुका हूंदा, ऐं उहे बि वेझे वक़्त में, ॻाल्हाइण वारे वेझे वक़्त में पूरा थी चुका हूंदा। हाणे हिते वरी ईअं प्रेज़ेंट, वरी हिते पास्ट, वरी हिते फ्यूचर। हाणे प्रेज़ेंट परफेक्ट टेंस, पास्ट परफेक्ट टेंस, फ्यूचर परफेक्ट टेंस। हाणे प्रेज़ेंट में मिसाल मां चांहि पीती आहे, माना हाणे इहा बि ख़बर थी पए त हाणे वेझे वक़्त में कमु पूरो थियो आहे, मां चांहि पीती आहे। हाणे हिते वरी जेके वर्ब टू हैव जा हुया, हैव ऐं हैज़, पास्ट में हैड ऐं मुस्तक़बिल में विल हैव, शल हैव, उहे वरी हेॾे जेको आहे ईंदा हेल्पिंग वर्ब बणिबा। हिते प्रेज़ेंट आहे त प्रेज़ेंट वारा इज़, हुन वारा हैव, हैज़, हिते लिखां मां हैव, हैज़। इहे अची करे जॾहिं वर्ब जी टी सूरत सां मिलंदा त ही टेंस जा हिन जा जुमिला ठहंदा। उहो अॻिते ॾिसंदासीं कीअं ठाहिणा आहिनि। पास्ट में हैड ईंदो, मां चांहि पीती हुई, या मां चांहि पीती हुयमि। कल्ह जॾहिं तूं आए न, जॾहिं तूं मूंसां मिले उन वक़्तु मां चांहि पीती हुयमि। फ्यूचर में पी चुको हूंदुमि, तूं सुभाणे जॾहिं बि मारे कॉल कई हूंदी न, उन वक़्तु मां निंड मां उथी चुको हूंदुमि, यानी कमु उन वक़्तु पूरो थी चुको, उन वक़्तु ॻाल्हाइण वारे वक़्तु जेको आहे सो ख़तमु थी चुको हूंदो। हिते वरी शल हैव बीन ऐं विल हैव बीन जो इस्तेमालु थींदो। वरी हिते ईंदो परफेक्ट कंटिन्यूअस। हाणे वरी हीअ अजीब आहे, परफेक्ट माना मुकमल बि आहे, कंटिन्यूअस आहे वरी जारी बि आहे। वरी हिते प्रेज़ेंट, हिते पास्ट, हिते फ्यूचर। हाणे कुझु वक़्तु अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजे कम अहिड़ी नोयत ॾेखारींदा आहिनि, ॻाल्हाइण वक़्तु मां इहो लॻंदो आहे त इहो कॾहिं ख़तमु थियो हूंदो, कॾहिं हलियो हूंदो, कॾहिं ख़तमु थियो हूंदो, कॾहिं हलियो हूंदो। मिसाल असां मिसाल वठूं, मां त चवां त अरे यार तूं सुबुह खां वठी पढ़ी रहियो आहीं, हो चवंदो हा त मां सुबुह खां वठी पढ़ी रहियो आहियां। हाणे लाज़मी न आहे त बसि उहो सुबुह खां वठी शुरू थियो हुजे त शाम ताईं पियो हले, ऐं कंहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाणी पीअण जे लाइ बि त रुकियो हूंदो न, स्टडी खां छॾी हूंदई न, पाणी पीती हूंदई, मानी खाधी हूंदई, त इहो कमु कंहिं महिल ख़तमु थिए पियो, कंहिं महिल हले पियो, कंहिं महिल ख़तमु थिए पियो, कंहिं महिल हले पियो। या असां आम चवंदा आहियूं त कल्ह राति खां वठी
मींहुं वसे थो पियो, या 5 ॾींहंनि खां वठी मींहुं वसे थो पियो त बंदि ई न थियो आहे। हाणे मिसाल इन में बंदि बि त थियो हूंदो न, चकर सां थोरो थोरो कॾहिं कॾहिं बंदि थी करे पोइ हलियो हूंदो मींहुं। त हाणे उन्हनि जे लाइ ही टेंस आहे, अहिड़नि जेको आहे सो पंहिंजे कमनि खे ज़ाहिर करण जे लाइ। जेकॾहिं ॻाल्हि हलंदड़ वक़्त जी कंदासीं त सुबुह खां वठी मींहुं वसी रहियो आहे त हे ईंदो प्रेज़ेंट में ईंदी। जेकॾहिं चऊं त 5 ॾींहंनि खां वठी मींहुं वसी रहियो हुयो त पास्ट जी थींदी। वरी हिन में चवंदासीं त माना जे असां अॻिते जी ॻाल्हि कयूं त माना उन वक़्तु बि मां तुंहिंजो इंतज़ारु करे रहियो हूंदुमि, त इहे हेॾे अची वेंदा। ऐं हिते कहिड़ा कहिड़ा हैव बीन प्लस में इंग फार्म लॻंदी वर्ब जी, सिंस ऐं फार जो इस्तेमालु हिते थींदो। हिन में हैड बीन थींदो, हिन में विल हैव बीन, शल हैव बीन ऐं इंग जो फार्म लॻंदो। हिते असां रखूंसि था ऑक्सिलरी वर्ब, हिन जा बि टेंस ठहंदा आहिनि। मिसाल कैन आहे, कुड आहे, शुड आहे, तव्हांखे नमाज़ पढ़णु घुरिजे, आट टू आहे, इहे वरी हिते ईंदा। जॾहिं इहे पढ़ियासीं त वरी इनखे हिते पढ़ंदासीं। हिते मां रखां थो हिकिड़ा मिसलिनियस, माना जेके बाक़ी रहनि था पिया। मिसालनि में मजबूरी वारा जुमिला, मूंखे सुभाणे टेस्ट ॾियणी आहे, इम्तिहान में वेहणो आहे, सखर वञिणो आहे, इहे कंपल्जन वारा वर्ब, इहे जुमिला। या हू हाणे चांहि पी रहियो हूंदो, या असां चवंदा आहियूं काश मां हे हुजां, वुड दैट वारा या वुड हैव बीन वारा, इहे सॼा हिते ईंदा जेके असां हिनखे बि डिटेल में पढ़ंदासीं। इहो जस्ट हिकिड़ो अॼु इन जो ओवरव्यू थी वियो, त ताकी हाणे असां जॾहिं बि जेका बि शइ जिथां हाणे शुरू कंदासीं त उहा उतां ई ख़बर पइजी वेंदी त असां इंग्लिश में कहिड़ी शइ खां शुरू थिया आहियूं ऐं किथे पहुता आहियूं। हेॾे हिकिड़ी शइ रहिजी वई आहे जेका मां वरी ॿुधायां। हिते जेकॾहिं सेंटेंस आहे न, सेंटेंस खां पोइ वरी असांजो क्लास बि ईंदो आहे न, क्लास। वरी क्लास जा काइंड्स, वरी हिन जो डिपेंडेंट क्लास, इंडिपेंडेंट क्लास, वरी इंडिपेंडेंट में 3 क्लास आहिनि। नाउन क्लास आहे, एडजेक्टिव क्लास आहे ऐं एडवर्ब क्लास आहे। हिन में कंडीशनल सेंटेंसिस हिन में ईंदा आहिनि, ऐं हिन में तव्हांजा ईंदा आहिनि हो मिसाल कहिड़ा रिस्ट्रिक्टिव ऐं नॉन रिस्ट्रिक्टिव जेके आहिनि क्लासिस ईंदा हिन में। नाउन क्लास ऐं फ्रेज़, इहे बि पढ़ंदासीं। पोइ पढ़ंदासीं फ्रेज़, क्लास ऐं सेंटेंस में कहिड़ो फ़र्क़ु आहे। त हीअ जस्ट अॼु ओवरव्यू हो। बाक़ी इन्हनि खे इनशाला आहिस्ते आहिस्ते हिकु हिकु शइ खे असां डिटेल में पढ़ंदा हलंदासीं, स्पेशली हीअ सिंटेक्स वारी। या थैंक यू।